उन्हनि जेकी रईस गफ़ार ख़ान खे मारण जी प्लानिंग ठाही आहे उनमें जेकॾहिं हाकिम ख़ान ऐं कमाल ख़ान कामयाब थी वञनि था त पोइ वॾो ज़ुल्म थी वेंदो। पोइ हर उन माण्हू खे मारींदा जेको उन जे ख़िलाफ़ ॻाल्हाई। जेकॾहिं असां रईस गफ़ार ख़ान खे हिन ॻाल्हि खां आगाह कयूं त हाणे रईस गफ़ार ख़ान असांजी ॻाल्हि ते एतबार न कंदो। हाणे जेकॾहिं मां भले साईं ते हथु रखी रईस गफ़ार ख़ान जे साम्हूं ॻाल्हि कया न पोइ बि हू मुंहिंजे मथां एतबार न कंदो। रईस गफ़ार ख़ान अहिड़ो माण्हू कॾहिं खां बणिजी वियो आहे अदा वठा। इन में रईस गफ़ार ख़ान जो को बि ॾोख मां पंहिंजो किरदारु एतिरो त किराए छॾियो। रईस गफ़ार ख़ान त छा पर ॻोठ जो को बि माण्हू मुंहिंजे मथां एतबार न कंदो। जेकॾहिं रईस गफ़ार ख़ान खे एतबार न ॾियारियो वियो त पोइ हू ज़ालिम हुनखे मारे विझंदा। जंहिं ॾींहुं रईस गफ़ार ख़ान खे मारियो वियो उन ॾींहुं खां पोइ कमाल ख़ान जा ज़ुल्म सभिनी जे साम्हूं अची वेंदा ऐं ज़ुल्म जी बाज़ार खे एतिरो त गरम कंदो जो उन जे साम्हूं केर बि पंहिंजो घाट खणी ॻाल्हाए न सघंदो। अदा वठा तोखे कुझु न कुझु करिणो पवंदो। हा बिलाल, हाणे तोखे ऐं मूंखे गॾिजी करे कुझु न कुझु करिणो ई पवंदो। जेकॾहिं असां ई माठ में रहियासीं त इहो गफ़ार ख़ान खे मारण खां पोइ कमाल ख़ान असांखे मारण जो रुख कंदो। ॻाल्हि सम्झ में नथी अचे त आख़िर छा कजे। तूं असां कुझु नथा करे सघूं अदा। हिन वक़्त ताईं कमाल ख़ान रबन वारनि खे मारे छॾियो हूंदो। जेकॾहिं रबन उन खां आज़ादु थी निकिरी वञे थो त हाकिम ख़ान ऐं कमाल ख़ान वारनि खे मुंहिंजी असलियत जी ख़बर पइजी वेंदी। सुभाणे जेकॾहिं गफ़ार ख़ान खे मारियो वञे थो त उनजे मरण खां पोइ कमाल ख़ान उन ताक़त में अची वञे थो न त पोइ असांजे लाइ वॾा मसइला पैदा थी वेंदा। हाणे तूं ऐं मां पंहिंजी बेवसी ते रोई सघूं था अदा वठा, ॿियो कुझु बि नथा करे सघूं। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।